शामिल कंदासीं कारोबारी ख़बरूं। सॼे मुल्क में समूरनि यूटिलिटी स्टोरनि ते प्रीमियम ब्रांड जे घी जे अघ में लाथ अची वई आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब प्रीमियम ब्रांड घी जे फ़ी किलो अघ में 12 रुपया लाथ कई वई आहे। 5 किलो जे दॿे ते 50 रुपयनि जी लाथ कई वई आहे। प्रीमियम ब्रांड घी जे 1 किलो वारी थैली हाणे 512 रुपयनि बदिरां 500 रुपयनि में दस्तियाब हूंदी। यूटिलिटी स्टोर्स ते नवां अघ फौरी लागू कया विया आहिनि। कमर्शियल बैंकुनि वापेदारनि जूं आलमी अदायगियूं ओपन मार्केट अघ ते करणु शुरू करे छॾियूं आहिनि। बैंकुनि तरफ़ां कस्टमर्स खे इतला कयो वियो आहे त डेबिट कार्ड या ऑनलाइन तरीक़नि सां अदायगियुनि जी सेटलमेंट ओपन मार्केट अघ ते थींदी। बैंकिंग इंडस्ट्री ज़रियनि मूजिब बैंकुनि जो इंटर बैंक रेट बदिरां ओपन मार्केट रेट सां सेटलमेंट वापेदारनि लाइ फ़ी डॉलर 38 रुपया महांगो पवंदो। वापेदारनि स्टेट बैंक खां मुतालबो कयो आहे त बैंकुनि खे इंटर बैंक रेट सां सेटलमेंट करण जो पाबंद कयो वञे। नाज़रीन, कारोबारी ख़बरुनि में फ़िलहाल एतिरो ई। हलूं था मामूल जी ख़बरुनि।